नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में सुन्नी राब्ता काउंसिल यूनिट खिप्रो जे सॾ ते अॼु समूरे मुल्क जीअं खिप्रो में बि हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात जे मौक़े ते जामा मस्जिद खिप्रो मां मौलाना इलियास समी पठान, यूसुफ समो, कारी शाहिद काइम खानी, कारी मोहम्मद इरफान, मौलाना मोहम्मद मुनीर, मौलाना शाकिर, मौलाना इलियास उस्मानी जी अॻुवाणी में सभई माण्हुनि हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली मेन चौक खिप्रो पहुता। एहतिजाजी रैली के खिताब कंदे अॻुवाण चयो त हुकूमत प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे पहिरें खलीफ़े हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी योम वफ़ात जे मौक़े ते पूरे मुल्क में मोकल जो ऐलान करे हिननि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त मुल्क में साहबा जी शान में गुस्ताखी कंदड़नि खिलाफ़ सख्त कानूनी कार्रवाई करे खेनि सज़ा ॾिनी वञे। हिन रैली के खिताब कंदे चयो त को बि मुसलमान साहबा जी शान में गुस्ताखी बर्दाश्त न कंदो है, इन करे अहिड़नि वाक़िअनि खे रोकण जे लाइ सख्त कदम खयां वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।